गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल सिंगल चकेट शादिलार जो मुरमती कम ठेकेदार जी नाली सब रोलड़े शिकार पणजी वियो। स्कूल जे कम में नाक़ास मटीरियल इस्तेमाल करण सबबि बिल्डिंग हंधा उखड़जी वियो ऐं मेन स्कूल जे ग्राउंड ते मार्बल हुजण सबबि शागिर्द ऐं उस्ताद सख़्त ॾुखियाईयुनि खे मुंहुं ॾेई तइलीम हासिल करण ते मजबूर। स्कूल जी बिल्डिंग में दरदरियूं बि न लॻियूं आहिनि। उस्तादनि ऐं शागिर्दनि एतिजाज कंदे ॿुधायो त स्कूल जे मुरमती कमु गुज़िरियल 6 महीननि खां बंदि पियल आहे। ठेकेदार सां राबितो कयो आहे। ठेकेदार जो चवणु आहे त बजट नथो मिले, जंहिं सबबि असीं सख़्तु परेशान आहियूं। स्कूल जे ग्राउंड तां मेन ग्राउंड तां मार्बल हटाए ऐं स्कूल में दरदरियूं ऐं फर्नीचरनि जूं सहूलियतूं ॾेई असांखे तइलीम में मुतासिर थियण खां बचायो वञे। कैमरामैन गुलाम बलोच सां गॾु आफ़ताब बलोच, कोशिश डिजिटल न्यूज़, शादीलार।